हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान भारत जे तरफ़ां इंतहा पसंद क़दीमनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त मोदी हुकूमत भारत हिंदू बालादस्ती जे एजेंडा जे तरफ़ वञी रहियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे सोशल मीडिया पैगाम में चयो त हिंदू बालादस्ती जे एजेंडा कश्मीर जे गैर क़ानूनी कब्ज़े ऐं घेरे खे शुरू कयो आहे। हिन बालादस्ती एजेंडा जो नयो क़दम शोहरियत जो तकरारी बिल आहे। वज़ीर आज़म चयो त मोदी जी हिंदू बालादस्ती जे एजेंडा पाकिस्तान खे धमकियूं पिण ॾिनियूं वयूं आहिनि, पर हुनजे नतीजे में खून रेज़ी ऐं दुनिया खे ख़तरनाक नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हिन आलमी बिरादरी खे ख़बरदार कंदे चयो त भारत में मुसलमान ऐं ॿिनि अक़लियतनि खे हुजूम ज़रिए क़त्ल कयो वञे थो। हिन खां अॻु जो देरि थी वञे त आलमी बिरादरी हिंदू बालादस्ती वारे एजेंडा खे रोकण लाइ तहरीक वठे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।